प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भली नाज़रीन, कंदकोट में कुछ ॾींहं अॻु में जेको इंतहाई ॾुखो ईंदड़ वाक़ियो पेश आयो, जंहिंमें पेरिस मां मोटी पंहिंजे मुल्क जे पंहिंजे देश जे माण्हुनि जी ख़िदमत करणु, उन्हनि जे नौजवान नस्ल खे पढ़ाइण जे हवाले सां वापसि अची सखर IBA खे जॉइन करण वारे अजमल सावंत जो क़त्ल थियो आहे। ऐं इन क़त्ल खां पोइ सिंध जी सिविल सोसाइटी, सियासी समाजी धुरियूं सभु सख़्तु एहतजाज कनि पियूं। अॼु बि कराची में एहतजाज थियो आहे, कल्ह बि कराची में एहतजाज थियो। त इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। मूंसां मौजूदु आहिनि मोहसिन बब्बर, सीनियर तजदीद निगार आहिनि। असां अॻे पार्ट में बि हुन सां गुफ़्तगू कईसीं। मोहसिन, तव्हां महिरबानी करे इहो ॿुधाइजो त हीउ एहतजाज हले पियो सॼी सिंध में तक़रीबन, ऐं परॾे में बि जेके सिंधी माण्हू रहनि था उन्हनि बि इन ते सख़्तु रद्दमल ज़ाहिर कयो आहे त डॉक्टर अजमल सावंत जो जेको क़त्ल आहे उहो असुल में शऊर जो क़त्ल आहे, जागरता जो क़त्ल आहे, तालीम जो क़त्ल आहे, त ज़मीर जो क़त्ल आहे। त इहे एॾो वॾो नुक़सानु थियो आहे ऐं तव्हां नथा सम्झो त इन क़िस्म जी वारदात जेके माण्हू ॿाहिरां पढ़ी अचनि ऐं उन्हनि खे क़त्ल कयो वञे, त तव्हां नथा सम्झो त जेके ॿाहिरां माण्हू ख़िदमत वारो जज़्बो खणी पंहिंजे मुल्क मोटी था अचनि पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत जे लाइ, ऐं उन्हनि खे इल्म जी रोशनी सां मालामाल करण लाइ, उनखे जदीद इल्म सेखारण लाइ, उन्हनि जी डिस्करेजमेंट थींदी इन क़िस्म जे जज़्बे जी। तव्हां सम्झो था त इहो नुक़सानु न थींदो एॾो वॾो सारो? जी बिल्कुलु, जेके असांजा माण्हू जेके ॿाहिरां पढ़ी अचनि था, ऐं ख़ासि तौर पर हेठे तबिके विचोले तबिके जा माण्हू जेके ॿाहिरां पढ़ी अचनि था ऐं पोइ हिते अची उन्हनि सां इहो लकाउ कयो वञे। शहीद अजमल सावंत जेको हो उहो उते वॾनि ऑफर्स खे ठुकरायो, जेके आछू थियूं उनखे वॾनि पैसनि ते, घणनि रक़मनि ते, घणनि पघारनि ते पढ़ाइण जो, उनजो न मूंखे हिते मां पंहिंजे माण्हुनि खे पढ़ाइणु चाहियां थो। ऐं IBA सखर जेका हिनखे ऑफिशियल ऑफर कई हुई, जेका हिन ईमेल ते लिखियो त इहा ऑफर काफ़ी न आहे मुंहिंजे लाइ, पर पोइ मां पंहिंजनि माण्हुनि खे पढ़ाइण लाइ त वापसि ईंदुसि। त इहो जज़्बो जेको आहे, इहो शायदि जेका अजमल शाह जी शहादत आहे उन सां इहो जज़्बो मुंहिंजी नज़र में वधीक ताक़त उनखे मिलंदी ऐं उन सां माण्हुनि खे उत्साह वधीक मिलंदो। हिन सां का बि डिस्करेजमेंट माण्हू खे सम्झां त सिंध जे हिन पढ़ियल लिखियल ऐं शौरी तबिके खे मिलंदी। इन्हनि सरदारनि, इन्हनि भोतारनि जे भेट में सिंध जो माण्हू ऐं सिंध जी जेका मिडिल क्लास आहे उहा घणी मज़बूत थी आहे। ऐं मां सम्झां थो शहीद अजमल जेको माण्हुनि खे उत्साह ॾेई वियो आहे, उहा हिन कुर्बानी जे ज़रिए उहा ई मज़बूत थियो आहे, वधीक उनमें वधीक मज़बूती आई आहे। ऐं माण्हू ॾिसो सोशल मीडिया में को बि अहिड़ो माण्हू हाणे तव्हांखे न मिलंदो जेको शहीद अजमल जे जेका क़ातिल आहिनि उन्हनि जी कंहिं बि सूरत में कंहिंखे जस्टिफिकेशन ॾींदो हुजे या ख़्यालु कंदो हुजे। ख़ुदि पीपल्स पार्टी सां लाॻापियल जेके अॻुवान आहिनि उहे ख़ुदि ॿिरनि में लिखी विया आहिनि ऐं किथे बि अची को कमेंट ॾियण लाइ तयारु न आहिनि। उन्हनि ख़बर आहे माण्हुनि जी आउट क्राई जेका आहे ऐं माण्हुनि जेको रिस्पॉन्स रिएक्शन आहे उहो तमामु घणो आहे। अच्छा मोहसिन, तव्हां छा था सम्झो त हीउ जेको प्रोफेसर साहब जो क़त्ल थियो आहे उनजे पुठियां कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि? छा हीउ सिंपल बिरादरी जो को तकरार आहे, उनजो नतीजो आहे, या इनजे पुठियां का वॾी साज़िश आहे? शहीद अजमल सावंत जे क़त्ल जे पोयां को हिकिड़ो मोहरिक न आहे मुंहिंजी नज़र में। ऐं इहो कारनि जो तकरार या जो तकरार ॿिनि धुरियुनि में आहे इहो त रेगुलर आहे, पर इहो उहो ई आहे जेको माइंड सेट प्रिवेल करे थो कचे जे इलाइक़े में, असांजे ख़ासि तौर ते उत्तर सिंध जे समूरनि ज़िलनि में। त हीअ बिरादरी आई, फलाणी बिरादरी आई, बिरादरी जो जेको माण्हू आहे असांजो दुश्मन आहे। असां ॾिठो आहे काफ़ी तकरारनि में महर जो तकरार हुजे या ॿियो को बि तकरार हुजे, खोसा शहर तकरार हुजे, तो शहर में या उनजे एरिया में जेको जेकॾहिं शहरनि खे खोसनि जो माण्हू मिले थो त उहे मार था विझनि। इहो नथा ॾिसनि त इहो माण्हू जो हिन केस सां तालुक़ु हो या न हो। त इहो हिकिड़ो माइंड सेट आहे जेको इहो सरदारनि ऐं भोतारनि जो पैदा कयल आहे, कच्छ जे सरदारनि जो। ऐं इहो ई आहे, मूंखे यादि आहे त हिकिड़े सरदार वटि, उत्तर जो सरदार हो, कंबर तालुके जो, कंबर ज़िले जो, शहदादकोट ज़िले जो हिकिड़ो सरदार हो, जंहिं वटि माण्हू विया ऐं उन्हनि चयो त फलाणनि माण्हुनि सां जाती कई आहे, सो उन्हनि जो तव्हांखे शिकायत करणु आयो त महिरबानी करे असांजो फ़ैसिलो करायो। त उन सरदार जो चवणु हो त तव्हां ईअं कीअं मूं वटि आया आहियो, माण्हू मारे पोइ मूं वटि अचो आहे त पोइ फ़ैसिलो करियूं आहे। त इहो माइंड सेट सरदारनि जो आम आहे, भले केॾो पढ़ियल छो न हुजे, इहे भले बैरिस्ट्री करे अचनि लंडन मां ऐं हार्वर्ड मां, वापसि अची इहे सरदार जेके आहिनि इहे भोतार में पीपल्स पार्टी में बि शामिल आहिनि, GD में बि शामिल आहिनि, PTI में बि शामिल आहिनि, समूरियुनि पार्टियुनि में आहिनि। इहे सभिनी जो माइंड सेट इहो ई आहे ऐं उहे सम्झनि था असांजी रिट जेका इन्हनि इलाइक़नि में मज़बूत थींदी उहा इन जेको इहो अप्रोच आहे इन जे करे, इन सोच जे करे थींदी। ऐं माण्हू असांजे हेठि ई रहंदा ऐं उहो जेकॾहिं इहो दबदबो या दहशत जारी रहंदी तॾहिं माण्हू असां गॾिजंदा ऐं असांजी मदद सां वोट कंदा।
तो इहो अजमल सावंत जे पोयां बि जेको सिलसिलो थियो, बाक़ी त सभु बहाना आहिनि नंढा वॾा, भत्तो या ही मामला जेके आहिनि, इहे सभु ज़ाहिर उन्हनि जा हिकिड़ा रूट्स आहिनि, उहे हेठि जेके वञनि था ऐं हेठि माण्हुनि ते पहुचनि था ऐं पोइ माण्हू जे कार्रवायूं कनि था। अवां सम्झो था त पुलिस जहिड़े नमूने सां ॿधी छोड़ी करे पई, इन ऑपरेशन जे नतीजे में जेके हक़ीक़ी कातिल हूंदा उहे पकड़ में अची वेंदा? किथे पुलिस जो ऑपरेशन रुगो रवायती रद्द अमल या खानापुरी त न आहे? पुलिस ॾिसो, इरफान समो जेको कश्मीर कनकोट जो SP आहे, ऑफिसर आहे, ॾाढो क्रेडिबल ऑफिसर आहे ऐं सुठी साख आहे इन सॼे सिस्टम में, ऐं हू हुनखे जेको हिते डिप्यूट कयो हुयो सिंध गवर्नमेंट पारां, उहो बि इन करे कयो हुयो त हू वञी हुते आज़ादाणे नमूने कुझु कार्रवाई कंदो, पर ज़ाहिर आहे हुनजो बि किथे हिकिड़ो रेड लाइन हूंदी इरफान समय जी बि, ऐं उहो रेड लाइन इहा हूंदी जेका असांजा भोतारनि हुकूमती धुर जा, उन्हनि खे हथु न लॻाइणो, बाक़ी तव्हां जेको करिणो आहे करियो त हिनखे साफ़ करे ॾियो, पर इहो सिस्टम सॼो हिननि हुकूमती ऐं गैर हुकूमती ऐं रियासती भोतारनि जे को कंहिंजो तालुक़ पंहिंजो आहे सखर सां आहे, कंहिं भोतारनि जो तालुक़ खैरपुर वारी गादी सां आहे, कंहिंजो क्लिफ्टन वारी गादी सां आहे, कंहिंजो वरी पन्यागिल वारी गादी सां आहे। उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करणु ॾुखो कमु आहे, ऐं ही असांजा जेके सरदार आहिनि इहे पंहिंजी हिते हिकटी चाहिनि था, ऐं पुलिस जे ही बाक़ी माण्हू त हाणे ॿधिजी वेंदा, 10 माण्हू या 5 माण्हू जेके नॉमिनेट कया विया आहिनि, इहे करे न करे अची वेंदा, 2 3 4 ॾींहं या 2 ॾींहं में इहे ॿधिजी वेंदा। हिन जे पोयां माइंड सेट जेको आहे, जेके सरदार आहिनि हिननि जा, जेसि ताईं हिननि में हथु न विधो वेंदो तेसि ताईं इहो सिलसिलो रुकजण वारो न आहे। तव्हांखे यादि हूंदो अब्बासी साहिबु जेको असांजो हिते DIG SP थी रहियो आहे, DIG हूंदो हिते, उन जे दौर में हिकिड़ी रिपोर्ट बि सबमिट थी हुई जंहिंमें वाज़े तौर ते इन्हनि सभिनी सरदारनि जा नाला हुआ त हिननि खे तव्हां ॿधो, हिननि खे 10 माण्हुनि खे तव्हां खणी अचो त इहे सभु कुझु हिते सिस्टम ठीकु थी वेंदो। उहो हाणे ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी चाहे कोन थी, इहे हिननि जा इलेक्टेबल्स आहिनि, ऐं इलेक्टेबल्स जा हिननि जा वोट आहिनि, ऐं इहे वोट जेके आहिनि वोटनि ज़रिए इहे माण्हू कंट्रोल थींदा आहिनि, तंहिंजे करे हिननि हथु विझणु ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जी मजबूरी आहे। हू बि हिते जेके आहिनि मसइलो आहिनि, हाणे बिलावल भुट्टो साहिबु रुगो हिकिड़ो स्टेटमेंट जारी करे छॾे, ऐं उहो ई आहे त जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े में हिकिड़ो माण्हू क़बीलाई तकरार ऐं कारनि जे इल्ज़ाम में क़तल थियो त उनजो ज़िम्मेवार तव्हांजो MP MNA या उनजो पार्टी जो भोतार हूंदो, त ऐं उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पोइ ॾिसो कीअं थो बंदि थिए सभु कुझु, पर ज़ाहिर आहे हाणे एतिरी कमिटमेंट त पीपल्स पार्टी जी क़यादत वटि आहे कोन। अच्छा मोहसिन, बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु सख़्तु नोटिस वरितो ऐं मुज़म्मत बि कई आहे हिन वाक़े जी, तव्हां सम्झो था त जेको हीउ वाक़े जे पुठियां जिन माण्हुनि जा हथ आहिनि, सरदार ऐं भोतार जेके हिन वाक़े जे पुठियां हूंदा, उहे कानून जी गिरफ़्त में अची वेंदा, जेके जिन इन क़िस्म जो हिकिड़ी वहशी वारदात कराए ऐं उन्हनि खे क़तलु कयो आहे, इन जेको सिंध जो शऊर आहे उनखे क़तलु कयो आहे, उन्हनि खे मिसाली सज़ा मिली सघंदी? जी हाँ, बिल्कुलु। बिलावल भुट्टो ज़रदारी तव्हां इहो सुठो ज़िक्र कयो आहे, नोटिस वरितो आहे, नोटिस में हुन वरितो आहे, पर थींदो ईअं आहे त हेठि जा असांजा जेके दोस्त आहिनि हुन सां गॾु जेके रहनि था उहे नोटिस ट्वीट बि करे छॾींदा आहिनि ऐं शयूं मोकिले बि छॾींदा आहिनि, अॻियां धड़ियनि खे ख़बर ई कान हूंदी आहे। इहो त हिकिड़ो सिस्टम हिन पंहिंजे सभिनी पार्टियुनि वटि ईअं आहे, पर बिलावल भुट्टो जी पंहिंजी कमिटमेंट नज़र न आहे, ट्वीट जे हद ताईं, नोटिस वठण जे हद ताईं त ठीकु आहे, पर उनजी पंहिंजी कमिटमेंट बि इन जे हवाले सां का नज़र न आहे। को पुछा करे CM खां, को SP खां, को DIG खां त बाबा किथे पहुतो आहे त माण्हू छो न गिरफ़्तार थिया आहिनि। ॿियो को मामिलो हुजे हा त हिकिड़ो मिट कंदा, पर हाणे अजमल सावंत जो मामिलो आहे, हुन पंहिंजा अजमल सावंत पीपल्स पार्टी जो शहीद उहिदेदार बि रहियो आहे, हुनजी पार्टी सां हुनजी लाॻापियल बि रहियो आहे कुझु वक़्तु ताईं, त तव्हां ॾिसो त उनजे लाइ त ख़ुदि पीपल्स पार्टी खे वॾो सीरियस थियणु खपे, पर तव्हां इन सॼे सिंध में पीपल्स पार्टी खां सवाइ बाक़ी सभु माण्हू हुनजी मुज़म्मत बि कनि पिया ऐं जवाबदारनि जे गिरफ़्तारी जो मुतालो बि कनि पिया सवाइ पीपल्स पार्टी जे। त इहो तव्हां ॾिसो त हेठि इहो जेको बिलावल भुट्टो जो जेका कमिटमेंट आहे, जेकॾहिं का आहे त उहा हेठि ते नज़र छो नथी अचे? मुराद अली शाह किथे आहे, बाक़ी वज़ीर किथे आहिनि, MNA मक़ामी MP किथे आहिनि, ऐं सॼी जेका पार्टी जो कैडर किथे आहे? ख़ुदि पार्टी जो जेको सोशल मीडिया जो सिस्टम आहे उहो छो न मूव थियो आहे? त इहा ख़ामोशी जेका आहे इहा साबित करे थी हिन का कमिटमेंट न आहे, सिर्फ़ु हिकिड़ो स्टेटमेंट जारी करण सां या बिलावल भुट्टे जे तरफ़ां नोटिस वठण सां इहो मसइलो हल कोन थींदो। इहा का संजीदगी ऐं सीरियसनेस वारा मूंखे त नज़र कान थी अचे। जेकॾहिं अचे थी, जेकॾहिं करणु चाहिनि था त सुठी ॻाल्हि आहे, अदरवाइज़ मूंखे संजीदगी नज़र नथी अचे। वॾी महिरबानी मोहसिन, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे पुॼाणीअ जो, ऐं असां मोकिलाईंदासीं ऐं ईंदड़ हफ़्ते तव्हां जे ॾाढो नवनि इशू सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं अलाह निगहबान।